अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में बलीकार आऊँ यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन कंदा सीनियर तजियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, गवर्नमेंट तो अची वही पंजाब में परवेज़ इलाही जे नज़र में, अदालती फ़ैसिले जी नज़र में परवेज़ इलाही साहब जेके उहे चीफ मिनिस्टर थी विया, पर हल्के सुरनि में गवर्नमेंट असां जेका हाणे जेका वफ़ाक़ी गवर्नमेंट आहे उहा मञे था थी त कहिड़े तरीक़े सां खटी विया आहिनि, पर पोइ बि राणा सना साहब चवनि था त असां पंजाब में गवर्नर राज जो सोचूं था पिया, समरी तयारु आहे, जवाज़ इहो हूंदो त मूंखे रोकियो वेंदो। न जेको राणा सनाउल्ला खे मूं ॿुधो जे धमकी ॾिनी आहे गवर्नर राज जी, उन चयो त भई हीअ अगरि अहिड़ी हरकतूं कंदा त मिसाल फेडरल इंटीरियर मिनिस्टर खे वज़ीर दाख़िला खे पंजाब में दाख़िला ते पाबंदी हणी छॾीनि या अहिड़ो को कमु, त पोइ इहो जवाज़ ठही वेंदो त फेडरेटिंग यूनिट्स जेके आहिनि ऐं मर्कज़ जे विच में जेको आहे उहो एॾो मतिलबु वर्किंग रिलेशनशिप ब्रेक डाउन थी वई आहे, ख़तमु थी वई आहे, त पोइ हिकिड़ो जवाज़ ठहंदो गवर्नर रूल लॻाइण लाइ। लेकिन आउं नथो सम्झां त गवर्नर रूल वारी जेका एडवेंचर आहे उहो को तकड़ में किथे थींदे मूंखे त नज़र नथी अचे, छाकाणि त चौधरी परवेज़ इलाही साहब ठीकु आहे वोटनि जे ज़रिए पंजाब असेंबली में कामयाबु थिया आहिनि, बट बेसिकली ही इज़ बीन सुप्रीम कोर्ट जी आशीर्वाद सां वञी चीफ मिनिस्टर थिया आहिनि, सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में वञी हू थिया आहिनि। तंहिंजे करे ऐं नथो, छाकाणि त अगरि गवर्नर राज बि लॻंदो त फॉरन कोर्टनि में चैलेंज थी वरी फॉरन कोर्टनि ऐं आइन में हाणे गवर्नर राज लॻाइण जी को गुंजाइश एॾी बची कान्हे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त मूंखे ही त गवर्नर राज जी त मिड़ई धमकियूं आहिनि, इहे अजाई ॻाल्हियूं आहिनि, ऐं नथो हिनखे कोई एतिरी अहमियत ॾियां। अहमियत जी ॻाल्हि जी आहे त छा ॿियो हदफ़ इमरान ख़ान जो या PTI जो वफ़ाक़ी हुकूमत में बि नो कॉन्फिडेंस आणणु हूंदो, या जेका हू ॻाल्हि करे रहियो हो त फ्रेश इलेक्शन्स। ही दिलचस्प सूरत हाल आहे, ही जेको इक़्तिदार जी जेका हू आहे न मैग्नेट जेको आहे, उहो जेको उनखे छिके थो माण्हू खे, त माण्हुनि जा फ़ैसिला ईअं अखियुनि में ईअं डॉलर फिरी वञनि था, कुझु सम्झ नथो अचे माण्हुनि खे। मिसाल PDM, ही जेके 11 जमाती इत्तेहाद आहिनि, इन्हनि इहो पूरी कंपेन हलाई त बाबा इमरान ख़ान हुकूमत हटाइण जो मतिलबु इहो हूंदो त असीं फ्रेश इलेक्शन कराईंदासीं, नई इलेक्शन्स कराईंदासीं। 2018 जी इलेक्शन झुरलू इलेक्शन हुई, जेको अॼु शहबाज शरीफ़ पार्लियामेंट में बि चयो त बदतरीन धांधली 2018 जी इलेक्शन में थी। तंहिंजे करे सॼो मैंडेट ई जाली आहे, तंहिंजे करे फ्रेश इलेक्शन थींदी। थिए छा थो त 11 जमात जॾहिं हुकूमत में अचनि था, चवंदा न न तकड़ कहिड़ी आहे, असीं पंहिंजो मुद्दो पूरो कंदासीं। भई हिन पार्लियामेंट खे जॾहिं पाण चओ था त 2018 खां ही हिकिड़ी झुरलू मैंडेट ते, हिकिड़ी जाली मैंडेट ते बीठल पार्लियामेंट आहे, अॼु वज़ीर आज़म साहब वरी हुनजो वर्जा करे थो, अॼु जेका तकरीर कई वज़ीर आज़म, त भाई पोइ हिकिड़ी जंहिंजी बुनियादी जालीपणे ते आहे, जंहिंजी बुनियादी जेका आहे फ्रॉड ते आहे, तव्हां हुनखे छो मुद्दो पूरो पिया करायो? तव्हां फ्रेश इलेक्शन ॾे छो नथा वञो? साॻी रीति इमरान ख़ान जेसि ताईं ही पंजाब वारो मामिलो न आयो त सॼो नारो फ्रेश इलेक्शन, को मसइले जो हल ई न आहे, अलिफ न आहे, बे न आहे। हाणे जॾहिं पंजाब मीन्स 60% ऑफ पाकिस्तान, पंजाब इज़ जस्ट नॉट अ प्रोविंस। मूंखे यादि आहे आबदा हुसैन तकरीर कई जॾहिं IGI जी MNA हुई, त हुन चयो त हुन महिल ही IGI जी हुकूमत पंजाब में हुई, त आबदा हुसैन क़ौमी असम्बली बि चयो त डोंट कंसिडर पंजाब जस्ट अ प्रोविंस, इट्स 60% ऑफ पाकिस्तान। माना चई त पंजाब खे ईअं सूबो वूबो करे न वठो, 60% आहे पाकिस्तान जो। सो नाउ द 60% ऑफ पाकिस्तान दैट इज़ पंजाब बिलोंग्स टू PTI। वो PTI जी हुकूमत आहे उते। 20% त जेको आहे KP बि हूंदो न, गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर। सो मेजॉरिटी लैंड ते, एटलीस्ट प्रोविंशियल स्केल ते PTI पाकिस्तान में हुक्मरानी करे पई। बलूचिस्तान वारे के ही बि चवनि था नवाज़ लीग वारा ही हुक्मरान इत्तेहाद, त हू बाप वारा असांजा इत्तेहादी आहिनि। ही PTI वारा बि चवनि था त हू असांजा इत्तेहादी आहिनि। हू कंहिंजा इत्तेहादी कोन आहिनि, हू बाप लोग आहिनि, बाप लोगनि जा हू न्यूट्रल आहिनि बलूचिस्तान वारा त। सो बलूचिस्तान खे कयोसीं न्यूट्रल, बाक़ी रहियो इस्लामाबाद ऐं सिंध, बाक़ी ते PTI जी हुकूमत।
सो हाणे ॾिसणो ख़ैर ॻाल्हि पाण हू ॿी पे कई त ॾिसणो इहो आहे त छा इमरान ख़ान वरी यू टर्न वठंदो छा, जंहिंखे हू ग़लति न सम्झंदो आहे। इमरान ख़ान सम्झंदो आहे त वॾे लीडरनि खे यू टर्न वठणु खपे, त फ्रेश इलेक्शन्स खे फ़िलहालु छॾींदो छा? ऐं चवंदो यार इहो ठीकु आहे, बसि हले पई, पंजाब हुकूमत वापसि अची वई, हीअ बि अची वई, ऐं जेको आहे उहो फेडरल हुकूमत में बि न्यूट्रल त न्यूट्रल आहिनि, MQM वारनि खे ॿिनि टिनि MNAs खे हेठि मथे करिणो आहे, फेडरल हुकूमत बि मिली वेंदी। अञा ॾिसूं, पर अगरि इमरान ख़ान ईअं कयो त साल जे अंदरि, हाणे इमरान ख़ान वटि लॉजिक छा हूंदी हिन ॻाल्हि जी, ठीकु आहे, मंतक सोचूं त इमरान ख़ान ईअं छो, हुनखे जेके सलाहकार हूंदा चौधरी परवेज़ इलाही हुनखे छा सम्झाईंदो त यार मूंखे चीफ मिनिस्ट्री हलाइण ॾे, हुनखे इहे सलाह ॾींदा त पाण KPI पंजाब मां, ख़ासि तरह पंजाब मां फेडरल हुकूमत खे कोशिशि कंदासीं त सोढ़ी थींदी वञे, को कमु न थिए हुननि जा, को MNA MPA कंहिंजो को कमु न थिए, हुननि जी तरक़ियाती कमनि खे पाण रखनो विझंदासीं, हीअं करे पाण खे ब्लॉक कंदासीं, फेडरल गवर्नमेंट जी वर्किंग खे ईअं सिधो सिधो बुलडोज़र न पर हिकिड़ी सटल तरीक़े सां पाण ब्लॉक कंदासीं। फेडरल हुकूमत खे कॉपरेशन बि ज़रे घटि पाण नॉन कॉपरेशन ॾे वेंदासीं। फेडरल हुकूमत जेको आहे, छाकाणि त महांगाई बि अचे पई, डॉलर आहे, ॿिया मामला, हुन में ई हर रोज़ पाण हुनजे ख़िलाफ़ अञा एग्रेसिव ॻाल्हियूं बि कंदासीं त, ऐं इहो मुस्तक़िल थ्रेट में रखंदासीं फेडरल गवर्नमेंट खे, असीं बसि लॉन्ग मार्च कंदासीं, असीं हीअं कंदासीं, असीं हू कंदासीं, तव्हां हुकूमत हीअ पेट्रोल सस्तो कयो न त हीअं थींदो, डॉलर खे हीअं कयो त न थींदो, फलाण कयो त न थींदो। हिकिड़ो प्रेशर में फेडरल गवर्नमेंट खे रखी ऐं मुल्क खे ईअं ई हिकिड़ी अनसर्टिनिटी वारे माहौल में अगरि पाण महीनो ॾेढ हलायोसीं, ॿियो महीनो ॾेढ सिर्फ़ु दड़कनि ते कुझु अमल न कयूं, सिर्फ़ु दड़का ॾींदा रहूं हुकुमरान इत्तेहाद खे, त फेडरल हुकूमत उअं ई हिकिड़ी हवा में बीठल हिकिड़ी हुकूमत आहे, त उहो अञा मेल्ट डाउन कंदी, अञा मेल्ट डाउन कंदी त वेतर अवाम में हिननि जे ख़िलाफ़ अञा कावड़ वधंदी, पोइ इलेक्शन ॾे ॾिसजे माना मुल्क जो। अच्छा, हाणे तव्हां ऐं असांजो मसइलो इहो आहे त इहो त थी वियो त PTI जी स्ट्रेटजी छा हूंदी, लेकिन असांजा त कमु लही वेंदा आम माण्हू जा। जी हा, 241 रुपए जो डॉलर थी वियो सर, जी हा, ऐं 241 रुपए जो डॉलर कॾहिं थियो आहे जॾहिं तव्हां अञा को मतिलबु तव्हां यानी जेके शयूं इम्पोर्ट करण जी जंहिंजी इजाज़त बि आहे, जंहिंजी इजाज़त बि तव्हांखे आहे त ही शयूं तव्हां इम्पोर्ट करे सघो था, उन लाइ बि स्टेट बैंक चए थो असां डॉलर कोन्हनि। जी हा, सो अगरि डॉलर न आहिनि, स्टेट बैंक डॉलर न पई रिलीज़ करे त ॿाहिरियां माल, यानी तव्हां डॉलर त ख़र्च ई न पिया कयो, इन जे बावजूदि 3, 4, 5 रुपए रोज़ जे हिसाब सां डॉलर महांगो थिए पियो। हिकिड़ो थींदो न असां को ख़रीदारी कंदा हुजूं, जी हा, जी हा, जी हा, असीं डॉलर जो इस्तेमालु कंदा हुजूं त असां वटि डॉलर घटे न, असां डॉलर इस्तेमालु ई न पिया कयूं। जी हा, पोएं महीने मुफ्ता इस्माइल चयो रुगो असां $2 बिलियन जी ख़रीदारी कई आहे, जी हा, तंहिंजे बावजूदि डॉलर जेको आहे उहो आसमान ॾे वञे पियो, माना अचे कुझु नथो। त मुल्क जो छा थींदो? इन लाइ सियासी पार्टियुनि जे हीअ तक़रीरनि में सभिनी जे एजेंडा ते आहे, लेकिन अमली तरह किथे नज़र नथो अचे। ऐं जेके ॿिया इदारा बि आहिनि, उन्हनि जुडिशरी पंहिंजो हिकिड़ो फ़ैसिलो करे हली वई, जी हा, अचे पाण ॼाणियो, ऐं बाक़ी सभु असां हिक ॿिए जे मुंहं में वात पटियो, हिक ॿिए खे मुंहं में ॾिसूं पिया। जब इमरान खान जो माना जेको हिन वक़्तु मूवमेंट बि अची आहे, पहुती आहे अची, त इमरान खान साहिबु अगरि इहो फ़ैसिलो नथा कनि त इलेक्शन जेका आहे उहा नाहे कराइणी ऐं वेट करिणो आहे गवर्नमेंट खे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन में पाण खे बि त हर्ट थींदनि न, छो जो हेॾो हिकिड़ो नैरेटिव ठाहियूं, छाजे लाइ ठाहियूं? यस, ही अगरि आउं सम्झां थो इमरान खान वॾी ग़लती कंदो सियासी तरह, अगरि ही पंहिंजे इलेक्शन वारे मुतालबे लाइ अमली तरह कुझु नथो करे, रुगो लफ़ाज़ी कंदो रहे थो, पर शायदि सोचींदो हुनजो त महीनो ॿ इहो लफ़ाज़ी कजे, महीनो ॿ फॿी वेंदसि, पर अगरि हिकु डेक कराई ऐं माण्हुनि खे यकीन आयो त इमरान खान बि ऐं फेडरल हुकूमत खे तोड़ जोड़ करे हटाइण जी कोशिशि कई, त पोइ इहो माण्हुनि खे थींदो त अच्छा ही इमरान खान खे बि इलेक्शन वारी ॻाल्हि मिड़ी हुई हुजे। सो इलेक्शन खां जीअं नवाज़ लीग भॼे पई, पॉपुलर वोट बैंक पोइ पंजाब में या ज़ाहिर हो बि ऐं हूंदो बि, अॼु बि ईअं न आहे त नवाज़ लीग हवा में उॾामी वई आहे, त हुनखे नुक़सानु पियो थिए। जेतिरो इलेक्शन खां भॼण जी नवाज़ लीग पंहिंजा हू ॾेखारे थी इरादा, ओतिरो हुनजो कारकुन, हुनजो वोटर, हुनजो सपोर्टर सभु मायूस थियनि था ऐं डिॼनि था त यार वाक़ई में अगरि लीडरशिप डिॼे पई
माना असांजो कमु लही न वञे। इमरान ख़ान खे बि किथे दिलियां अंदरां शायदि ख़दशो आहे, पहिरीं त हुन वटि चॉइस न हुई। हाणे चए त यार ईअं न जनरल इलेक्शन में जेको आहे हू जेके न्यूट्रल आहिनि उहो किथे सिलेक्टिव मामिलो करे वञनि। हिकिड़ो थींदो आहे जीअं 2018 में हुई त भई तय थियल हुई त हेतिरी सीटूं हिन खे ॾियणियूं आहिनि, हेतिरी सीटूं हिन खे ॾियणियूं आहिनि, हीअ सूबाई हुकूमत हिन खे ॾियणी आहे, हीअं थियणो आहे। ॻाल्हि चिटी हुई, मतिलबु उहो त सभिनी खे ख़बर आहे RTS कीअं ख़राबु थी आहे, छा थियो। लेकिन हीअ त हुई हिकिड़ी जनरल झुरलू, हिकिड़ा सिलेक्टिव झुरलू बि हूंदा आहिनि। हाणे मिसाल 350 सीटनि मां 50 सीटनि ते हिकिड़ी ख़ामोश मैन्युपुलेशन थी वञे प्री पोल्स एंड पोलिंग डे एंड पोस्ट पोल ते, ऐं बसि थींदो त इहो ई। 50 वरी बि अचां 30-40 सीटनि ते पाकिस्तान जी जेका आहे हुकूमत जेका आहे उहा हिकिड़े जी या ॿिए जी ठही सघे थी, बसि एतिरो ई करिणो हूंदो। त इहो डपु किथे इमरान ख़ान खे बि हूंदो। जी हिन ते अचूं था पिया, कॉलर वठी वठूं। माशूक अली चांडियो मदीन मां। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। अच्छा सर, तव्हांजो टॉपिक त माशाल्लाह सुठो आहे, पर असां लाइ अहिड़ा मसइला आहिनि जो असीं हिन वक़्तु सियासत ते ॻाल्हाए नथा सघूं। उहे इहो इन जे करे जो असां सां हींअर जेको पाणी जो माशी क़तल कयो आहे हिकिड़े क़िस्म जो, हाणे इमावा जागीर आहे, उन मां 3 शाखूं ॿियूं निकिरनि थियूं, फुलेली ज़ीरो करे छॾिया, असांजा ॿिज सड़ी विया, असांजूं खेड़ियूं जेके 12,000 रुपया GAP जी बोरिया हुआ, माण्हुनि खेड़ियूं कराए उहे रेज छॾिया, उहे रेज सुकी विया। जिन माण्हुनि ॿिज कढाए छॾिया उहे ॿिज जेके आहिनि से सुकी विया हलिया। अहिड़ी किशन अमलो जेको आहे एॾो त न आयल आहे जिन का बि सोच वीचारिया। वाक़ई कढण बदीन खां लंडी साइड में बारिश आहे, तमामु घणो पाणी आयो आहे, ठीकु आहे, तव्हां गेज घटायो, लेकिन मुसलसल ई शाखूं बंदि करणु, ज़ीरो करणु। अॼु असां मुसलसल 4 कलाक धरणो आयो आहे, जॾहिं असांखे STO आयो आहे, DSP घोड़ारती आयो आहे, DSP। ठीकु आहे साईं। जी चांडिया साहिबु, इहा अजीब ॻाल्हि आहे त लाड़ सां इहो वाक़ई में ज़ुल्म आहे त या ही ॿुॾनि था या सुकनि था। हाणे हेतिरी बरसातूं इहे सभु कुझु थियूं आहिनि, उनखां पोइ बि अगरि पाणी इरीगेशन खाते जा पंहिंजा रिश्वतूं आहिनि, मोटरूं लॻल आहिनि, लिफ्टर्स लॻल आहिनि, एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट ते बंदी करे छॾणु खपे। उन लाइ छो आहे, असां वटि तौसी खातो जेको आहे, आबादगारनि जी दाहूं, पाणी जा मसइला, ॿिज जा ही हू, सो आहे सही। ऐं तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे त सियासत तव्हां चओ था त तव्हां पंहिंजे मामलनि सां फाथल आहियो। चांडियो साहिबु, ऐं इहा ॻाल्हि कंदे कंदे अछी ॾाढी मुंहिंजी थी वई। जी हा। त हीउ जेको मसइलो तव्हां बयानु कयो पिया, इहो सियासत सां ई जुड़ियल आहे। जी हा। छाकाणि त अगरि सियासत साफ़ हुजे असांजे मुल्क में, इन में करप्शन न हुजे, मेरिट हुजे, त सियासतदान ई जेको हुकुमरान हुजे थो उहो उन ब्यूरोक्रेसी खे ते नज़रदारी करे थो त बाबा हक़ इंसाफ़ सां सभिनी खे पाणी मिले, अघु मिलनि, सभु कुझु थिए। सो असीं चओ त यार असांजो छा वञे सियासत सां, असां पंहिंजी पाणी में फाथल आहियूं, असीं पंहिंजी फ़सुल में फाथल आहियूं, पंहिंजी नौकिरी, हर शइ चांडियो साहिबु सियासत सां जुड़ियल जी हा। जी हा। जी हा। जी हा। ऐं सभु जेका पंहिंजी ॻाल्हि हले पई इमरान ख़ान साहिब जी, इमरान ख़ान साहिबु अगरि ज़िद ते अची वञनि ऐं हू चवनि त भई मां पंजाब मतिलबु की सिंध जी हुन इस्लामाबाद जी तरफ़ जेको आहे मां लॉन्ग मार्च थो कयां, ऐं हू कोशिशि कनि त मां कहिड़े तरीक़े सां गवर्नमेंट में अचां ताकी अपॉइंटमेंट करे सघां, त पोइ छा थींदो? ॾिसो, ख़ान साहिबु ख़ान साहिब लाइ नथो चवां, ठीकु आहे, हाणे तव्हां 3 दफ़ा वज़ाहत थो कयो, इहो जुमिलो जेको हाणे चवण वारो आहियां, इमरान ख़ान साहिब लाइ न पियो चवां, इमरान ख़ान साहिब लाइ न पियो चवां, इमरान ख़ान साहिब लाइ न पियो चवां। जी हा। पर उहो चइबो आहे चरिया खरिया आहियूं। सो ॻाल्हि इहा आहे त सम्झूं सभु था, ख़ान साहिब खे बि सभु ख़बर आहे, एॾो ज़िदी विदी कोई कोन्हे। सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त हुन वटि मतिलबु हू हिकिड़ा पॉलिटिशियन्स हूंदा आहिनि जेके पंहिंजे मतिलबु अॻिते लास्ट पॉलिटिशियन छा इंसान बि, बिज़नेसमैन बि हूंदा आहिनि, क्रिकेट में बि हूंदा आहिनि, ॿियनि शोबनि में हूंदा, हू मतिलबु आख़िरी स्टेक्स ताईं खेॾंदा आहिनि। हू तमामु रिस्क फैक्टर में वञी शयुनि खे खेॾनि था। इहो सभु कुझु नवाज़ शरीफ़ सां थियो हो, मुझे क्यों निकाला जेको, मतिलबु चयूं त तूं पनामा ऐं अकामे ते कढी छॾियूं, पोइ छा कयूं? ठीकु आहे, इहे चवंदो रहियो मुझे क्यों निकाला, नैरेटिव ठाही,
पर जेतिरो रिएक्शन नवाज शरीफ खे शो करणु खपे आहे उन महिल खाकान अब्बासी खे प्राइम मिनिस्टर ठाहे पोइ चई त ठीकु आहे बसि मुंहिंजे क्यों निकाला ईअं बसि इमरान ख़ान कीअं रिएक्ट कयो आहे यस सो नवाज शरीफ खे उहो त न यार हिननि हेतिरो झड़ो कजे पोइ थोरो पोइ हिते हटिजे इमरान ख़ान अॻिते वधी ऐं उन ई इंस्टीट्यूशन सां विढ़ियो जंहिंजी ताक़त जी जेतिरी ख़बर नवाज शरीफ खे आहे उनखां वधीक ख़बर इमरान ख़ान खे बि आहे उनखां पोइ फेयर इलेक्शन बि करायो ठीकु आहे सो इमरान ख़ान सो अगरि हू चाहे त भई फौरी इलेक्शन आउं सम्झां थो त देर सवेर इलेक्शन ई थींदा आहिनि मुल्क में अगरि सिविलियन हल निकिरणो आहे ऐं आउं इएं सम्झां थो मूं कल्ह बि टाइम न्यूज़ वारनि मूंखां पुछियो पिए त मूं इहा ई ॻाल्हि पे कई त आउं इएं सम्झां थो ख़ुदि हुकुमरान जमात बि हिन महिल हुकुमरान जमात जेका आहे ही बि ज़हनी तौर ते तयारु आहिनि त इलेक्शन ई कराइणी आहे सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त अगरि अॼु मञी वठनि त तासुर इहो ईंदो त इमरान ख़ान जे मुतालबे जे मंता तौरु इलेक्शन थिए पई जी हा हुनजे त उहो जेको हिकिड़ी ॻाल्हि आहे त सही पोइ अच्छा पोइ असीं हाराए वियासीं हू खटे वियो इहे हाराइण खटाइण वारो जेको तासुर आहे इहे हुनखे ज़ाइल करणु चाहिनि था शहबाज शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ खे बि ख़बर आहे ज़रदारी साहिब खे बि हाणे ख़बर हूंदी त हाणे इलेक्शन खां सवा का ॿी वाट ही हली नथी अगस्त ईंदड़ साल मतिलबु 12 महीना ही हुकूमत हली सघे थी अगस्त ईंदड़ साल मतिलबु चवण में छा आहे चवण में त कुझु बि कोन्हे हू त चवनि पिया हमज़ा शहबाज़ बि चीफ मिनिस्टर रहंदो पोइ चवण में छा आहे बेसिकली ही सभु हुकुमरान जमात बि सम्झनि था त इलेक्शन पर हू चाहिनि था त को विच में हिकिड़ी विथी मिले को विच में हिकिड़ो टाइम मिले त कुझु शयूं तय करे वठजनि ख़ुदि नवाज़ शरीफ़ जी वापसी ऐं उनजा केसिस हिकिड़ो मसइलो आहिनि भई ईंदड़ इलेक्शन में हू 30-40 सीटनि वारो गेम त न थी वेंदो त कुझु शयूं जेके मतिलबु नुक़्ता आहिनि जंहिं ते हू हिकिड़ी सेटलमेंट चाहिनि था जंहिंमें न्यूट्रल्स जो रोल खां बि पकाइणी चाहिनि था ऐं इमरान ख़ान जो बि इहो ई मामिलो आहे त इमरान ख़ान बि इहो सम्झे थो त हू फ़िलहालु 11 जमातनि ऐं न्यूट्रल्स गॾाए करे हिकिड़े पासे आहे तॾहिं बि आउं अगरि हिन पोज़ीशन में वापसि अची वियो आहियां त मुंहिंजी हिकमत अमली आहे जेका आहे उहा शानदार आहे जॾहिं की सिंपल ॻाल्हि सम्झण जी आहे शायदि यासिर साहिब त सुप्रीम कोर्ट मां अहिड़ो फ़ैसिलो जी जेतिरी पक इमरान ख़ान खे हुई जी हा जी हा अच्छा एतिरी पक हुनखे कीअं हुई इहो ई सुवालु उभिरे थो न त जीअं तव्हां ॻाल्हि कई त नवाज़ शरीफ़ साहिब जॾहिं मुझे क्यों निकाला जो नारो आयो त नवाज़ शरीफ़ साहिब जे दौर में त ॾाढा हिकिड़ा रोकिया बि विया गिरफ़्तारियूं बि कयूं वियूं 2018 जा असां सॼा ॾिठासीं इमरान ख़ान साहिबु एॾा ख़िलाफ़ क़िस्म जा नारा आया लेकिन उनखां पोइ बि फेयर इलेक्शन थिया उनखां पोइ बि फ़ैसिला मां उहो ई अर्ज़ु कयां पियो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त जेका हिन महिल ॾिसो को बि इंस्टीट्यूशन हुजे को बि इदारो हुजे को घर हुजे को मुल्क हुजे उन महिल हुनजी लीडरशिप जेका हुजे थी उहो मैटर करे थी हींअर ज़ाहिर आहे जॾहिं माण्हू आख़िरी पंहिंजी टेन्योर जे आख़िरी महीननि में हूंदो आहे त माण्हू पोइ थोरो हल्को मामले खे ॾिसी रहियो हूंदो आहे त हींअर असां वटि इहो बि हिकिड़ो फैक्टर हूंदो त स्टैब्लिशमेंट जीअं 2018 में ऑल गियर्ड अप हुई फ़ैसिलो थियल हो स्ट्रैटेजी ठहियल हुई त इमरान ख़ान खे ई आणणो आहे उहे शायदि हिन महिल न हुजे अच्छा प्लस इहो आहे त असां वटि जेके न नज़र ईंदड़ इदारा जेके न्यूट्रल्स ऑपरेट कंदा आहिनि असांजे मुल्क में उहे बि काफ़ी सियासत में हेठि घिटी पाड़े ताईं हुननि की हिकिड़ी पूरी रिसर्च थियल हूंदी आहे हींअर जनरल फैज़ जे वञण खां पोइ तव्हां ॾिसो त ए पॉलिटिकल थिया न जी हा त ॻाल्हि उहा बि हुजे थी सो आउं अगरि साल ॾेढ खां हिकिड़ी पोज़ीशन ते वेठो आहियां त मूंखे मां सम्झां थो त यासिर सां कीअं हैंडल करिणो आहे हुन सां कीअं करणु ख़ैर हाणे ॻाल्हियुनि में नथा पऊं कुदरत जा राज़ छॾे ॾियूं था आउं ॻाल्हि इहा करणु चाहियां पियो त हिन महिल 2018 न आहे सो डपु ॿिन्ही साइडनि ते आहे पर मुंहिंजो डपु उहो न आहे मुंहिंजो डपु सां मुराद हिकिड़े पाकिस्तान जे आम माण्हू जो त हीउ मुल्क किथे वञी बीहंदो ऐं छा हीउ जेको $141 ताईं वियो आहे 241 241 छा
इहो टेसो त कोन थी वेंदो। अच्छा, पर पोइ हिते हिकिड़ो इशू असांजी सियासत में हमेशह जेको आहे उहो सीधी तरीक़े सां या लिकियल तरीक़े सां इस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा इन रही आहे, पॉलिटिक्स कंदी रही आहे, इक़्तिदार में रही आहे। ॻाल्हि इहा आहे जो अगरि हींअर बज़ाहिर मतिलबु हूअं हींअर पॉलिटिकल इलेक्शन्स अगरि कराए था छॾियूं ऐं इलेक्शन्स फेयर थी था वञनि त हूज़ टू से के नवंबर में जेका चेंजिंग थींदी उन खां पोइ जेको आहे न्यूट्रल न हूंदा, उहो वरी परेशानी वरी। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इहो त हिकिड़ो हू सदर अलवी कल चयो न त हीउ हाथी जेको आहे उहो चइबो आहे एलिफेंट इन द रूम। जी हा, इहो त गुज़िरियल 70 सालनि खां असांजे मुल्क में आहे मामिलो। उहो नवंबर खां पोइ बि डिपेंड कंदो त केरु आयो आहे ऐं कहिड़े सर्कमस्टांसिस में जेको नओं सरबराह आयो आहे ऐं हुनजा छा सोचण जो अंदाज़ छा आहे। जी हा, का ख़बर। इहो त हिन मुल्क जो हिकिड़ी रियलिटी आहे, हक़ीक़त आहे। कॉलर नज़र गॾु मास्टर गुलाम रसूल कुंबर सागर मां। जी कुंबर साहब, छा चवणु चाहींदा? सवाल इहो आहे त कुझु ॾींहंनि खां वठी असां सभई फ़ैसिला जेके आहिनि से ॾिठा ऐं ॿुधा। उन खां पोइ जेको आहे सो फॉरेन फंडिंग केस में कोर्ट कुझु वक़्तु पहिरियां त 30 ॾींहंनि जे अंदरि फ़ैसिलो ॿुधायो। उन खां पोइ वरी चई त इहो भले अवां पंहिंजी मर्ज़ी सां ॿुधायो। सभई फ़ैसिला या केस हिकिड़े 2-3 ॾींहंनि में पाण मुरादो कोर्ट करे फ़ैसिला ॿुधाए। हिन फॉरेन फंडिंग जे बारे में छो भला रुकावट आहे? कंहिं झलियो आहे इलेक्शन कमीशन खे या कहिड़ो अहिड़ो मसइलो जो ॿुधाए हिकिड़े पासे कनि, भले इमरान खान जे खणी फ़ाइदे में ई अची वञे। ऐं हेतिरे सीटूं खटण खां पोइ बि जेको त इलेक्शन जेको आहे उहो कमीशन चेयरमैन जेको आहे उहो जज साइड आहे या हिकिड़ो पासो आहे या बाइस माण्हू आहे, हालांकि 15 सीटूं बि खटियईं। त छा ही पॉलिसी इमरान खान जी कहिड़ी आहे या को हिनखे झलियो केरु वेठो आहे इलेक्शन खे? ॿुधाए सुभाणे परीहं फ़ैसिलो इहो बि त हिकिड़ो खापारो माण्हुनि जे मथां लहे। इन ठीकु आहे साईं। शायदि फॉरेन फंड हा साईं, बिल्कुलु केरु झलियूं वेठो आहे ऐं छो रोके वेठा आहिनि? 8 साल थी विया आहिनि। हल करे इलेक्शन कमीशन ॾिसो न, सुप्रीम कोर्ट ते जो त बाइकॉट करे छॾियो 11 जमातनि। जी हा, ऐं चीफ जस्टिस खे ऐं टिनी जज साहिबान खे नाला खणी चयूं त सलाम आहे तव्हांखे, ऐं जेको बि हुननि लाइ ॻाल्हायूं ऐं जेके तबसरा थिया, त भला इलेक्शन कमीशन बि जेको सही सम्झे बि फ़ैसिलो करे छॾे। इमरान खान वारनि खे जेको चवंदा सो चवंदा रहनि, ज़मीर मूजिबि फ़ैसिलो करे छॾनि न। जी हा, अलाए छो हिकिड़ो त मूंखे सम्झ नथो जज साहिबान ज़मीर मूजिबि कीअं था फ़ैसिलो कनि, कानून मूजिबि छो नथा कनि? हिकिड़ी ॻाल्हि थी। ख़ैर, सो ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन कमीशन जेको आहे उहो बि कानून मूजिबि फ़ैसिलो करे छॾे, ज़मीर खे छॾे, जेको कानून चए थो उहो फ़ैसिलो करे छॾे। अच्छा, जेकॾहिं लेकिन शायदि इदारा इमरान खान जे रिएक्शन खां छिरकनि था। जी हा, जी हा, जी हा, माना बधाइणु चवणु न खपे बसि, अॻिते वधो। ऐं सम्झे जेकॾहिं पंहिंजो ईअं सम्झे त अॼु गवर्नमेंट जेको रिएक्शनरी मोड में आई आहे, ॿ ॻाल्हियूं साम्हूं अचनि थियूं। हिकु त उन्हनि चयो त कैबिनेट फ़ैसिलो कयो आहे त सुप्रीम कोर्ट जे रूल्स में असां तरमीमूं कंदासीं, चीफ जस्टिस खे इख़्तियार न हुजणु खपे, इहे बेंच ठाहिण जो सुओ मोटो एक्शन आहे, इहे ॻाल्हियूं कयूं अथऊं। पर इहा अलाए कीअं कंदा। ॿी ॻाल्हि उन्हनि त काज़ी फ़ाइज़ी साहब जे ख़िलाफ़ु जेको क्यूरेटर रिव्यू बरक़रार वञा उहो ख़तमु करे छॾियो अथऊं, ऐं रेफरेंस जीअं दाख़िल कयो हुयो उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई करण जो फ़ैसिलो। हा, पाण अलाए फ़र्क़ नसीम केस दाख़िल कयो, उहो चए थो मां न कयो, इमरान खान चयो, इमरान खान चयो त मूंखे दाख़िल जंहिंजी साई सां दाख़िल थियो हूंदो उनजे ख़िलाफ़ु ॾिसूं फेडरल हुकूमत केस कुझु करे थी या न करे। प्रेसिडेंट मोकिलियो। बहरहाल हाणे इहा सभिनी ख़बर आहे त जस्टिस फ़ाइज़ ईसा साहिब जे ख़िलाफ़ु जिन्हनि करायो हो रेफरेंस, भले साम्हूं साइन इमरान खान जी हुजे या फ़ारूक नसीम जी हुजे, कराइण वारनि करायो हो, सभिनी खे ख़बर आहे। लेकिन ऐं मार्च में हाणे साईं चीफ जस्टिस बि थी वेंदा। काश करे असांजे मुल्क जी अदालती सिस्टम जे बारे में बि शायदि फ़ाइज़ ईसा साहिब को सुओ मोटो वठी छॾे, ऐं हीअ जेको फ़ैसिला ईअं 3 ॾींहंनि में अची वञनि था, काश आम अदालती फ़ैसिला बि एक्स पार्टी फ़ैसिला एक्स पार्टी बाइकॉट में थियल आहे, फिर एॾो ज़बरदस्त करे छॾीनि था जो वाह वाह थी वञे थी। काश जेके आहिनि हेठि जेके 20 साल 30 साल केस हलनि पिया, काश उन्हनि जा फ़ैसिला बि ईअं अचणु शुरू थियनि। सो उते जेके कानूनी घुर्जूं ई पूरी नथियूं थियनि। ख़ैर एनीवेज़, सो तव्हां छा गवर्नमेंट जेको रिटेलिएट करे, हीअ जेका ॻाल्हि आहे त असीं अदलिया जे इख़्तियारात जो जाइज़ो वठंदासीं त हू किथे या मूंखे सम्झ नथो अचे त इहा ॻाल्हि हाणे हिन 11 जमातनि खे सम्झ में आई आहे जॾहिं चौधरी परवेज़ इलाही लाइ हीउ मामिलो थियो आहे।
जस्टिस इफ्तिखार चौधरी छा करे रहे हो उन महिल छो न ख़्यालु आयो पिए त यार छापी करे जुडिशरी कहिड़ा कहिड़ा सूअ मोटो खयां कहिड़ा कहिड़ा सो मोटो खयां विया आहिनि केतिरो नुक़सानु थियो साकिब निसार साहिबु छा करे रहियो हिते बिल्डिंगूं तोड़ाइनि पिया डैम फंड ठहे पियो हिते छा छा जुडिशल एक्टिविज़म जे नाले ते न थियो आहे त पार्लियामेंट जेको आहे उहो हुन महिल त रबड़ स्टैम्प थियल हुजे थी इमरान ख़ान बि पार्लियामेंट में हो त पार्लियामेंट जहिड़ी रबड़ स्टैम्प हुई त पोइ क्वेश्चन इहो आहे त इहा ई त ॻाल्हि जेका इमेच्योरिटी आहे त जेॾी महिल तव्हांखे तकलीफ़ पहुचे तव्हां चओ त हाणे असीं हिन ते ॻाल्हाईंदासीं अच्छा वरी उहे अची हिननि जे हक़ में फ़ैसिलो अची वञे त न फर्स्ट क्लास थी वियो आहे इहे छा आहे बेसिकली पार्लियामेंट खे त रबड़ स्टैम्प ठाहे वेठा आहिनि हाणे अॼु शहबाज शरीफ़ चए पियो त इहे मां है इसमें से आइन को जनम दिया ठीकु आहे चवण लाइ ठीकु आहे पर हू जेको ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे दौर में पार्लियामेंट हुई उहो वाक़ई में पार्लियामेंट जेको वॾा ॿुधाइनि था या असां किताबनि में पढ़ियो त उहो त वाक़ई में पार्लियामेंट हुई हीअ पार्लियामेंट आहे हिन में थिए छा थो ऐं को कंहिं ज़माने में सही पार्लियामेंट में ॻाल्हि थींदी त मुल्क में थरथलो मची वेंदो जी हा ऑन द फ्लोर ॻाल्हायो आहे सही ऑन द फ्लोर ॻाल्हाए छॾियूं हीअ थियो हू थियो हाणे केरु पुछे थो हाणे तव्हां सिंध असेंबली जे फ्लोर ते छा तमाशो थियो पिए जी हा हाणे इनखे चऊं त वॾो सही वॾो वॾी मुदबराना वॾी जेका मुफ़कराना गुफ़्तगू थी रही आहे छा गुफ़्तगू थी रही आहे अपोज़िशन वारनि खे इहा ख़बर न आहे त MP जी गिरफ़्तारी खां पहिरीं जेको आहे उहो इजाज़त स्पीकर खां वठणी आहे न वठणी आहे ऐं हुतां गवर्नमेंट वारो वज़ीर बि हिकिड़ी धड़का दाबा ऐं पोइ इहो छा थींदो अगरि सुभाणे ही टेबल्स टर्न थी वियूं इहे जेके अॼु सरकारी बेंचनि ते आहिनि सुभाणे अपोज़िशन में अची विया पोइ हिननि जी रड़ियूं हूंदियूं ऐं हुते अहिड़ा ई ॿिया वेठा हूंदा जेके इहे जेके धड़का ॾेई रहिया हूंदा पार्लियामेंट जेके रियल इशूज़ आहिनि सोसाइटी जा ऐं जेके वाक़ई में ही वंस फॉर ऑल सेटल थियणु खपनि जेके हिकिड़ी असांजी फॉल्ट लाइन्स आहिनि जेके असां वटि कॉन्ट्रडिक्शन्स आहिनि पार्लियामेंट आहे जुडिशरी आहे एस्टैब्लिशमेंट आहे ही सभु मामला जेके आहिनि इन्हनि खे वंस फॉर ऑल पार्लियामेंट खे ई सेटल करिणो आहे न पर पार्लियामेंट में ओतिरी मेच्योरिटी त अचे इमरान ख़ान पंजाब हुकूमत में वञी वेही रहंदो भई क़ौमी असेंबली में PTI न वेहंदी छा आहे जी हा जी हा अच्छा भाई जेको अॼु ॻाल्हि कई जेका मरीम नवाज़ शरीफ़ त लाडला वारी इन ते हिकिड़ो सुवालु उभिरे थो त छा नून लीग वटि वापसि हिकिड़ो बयानियो अची वियो आउं नथो सम्झां आउं सम्झां थो त इलेक्शन में अगरि जेसि ताईं नवाज़ लीग न वेंदी ऐं धड़ल्ले सां वञे डिॼे न हीउ जेको डिॼी विया इहा आहे नवाज़ लीग मरियम नवाज़ हिननि खे इहो करणु खपे ठीकु आहे असीं 1 महीनो ॾियूं था इमरान ख़ान खे त टोड़े KP हुकूमत ऐं पंजाब हुकूमत त असीं क़ौमी असेंबली टोड़े छॾींदासीं बॉल हुते उछलाइनि न जी हा थोरो पर इन लाइ इहो ब्लफ न हुजणु खपे यस माना पोइ नियत हुजे त अगरि न टोड़ींदो त तव्हां महीने खां पोइ मॉरल स्टैंडर्ड त हाई मॉरल ग्राउंड ते त अचे मरियम नवाज़ वटि खेॾण लाइ आहे छा ही शहबाज शरीफ़ जी अॼोकी तकरीर सां सम्झो था त को नवाज़ लीग जो वोटर ऐं सपोर्टर मुतहरिक थींदो छा वीचारो शरीफ़ माण्हू आहे शहबाज शरीफ़ अभी भी बस मैं तोबा ये नहीं कहना चाहता हूँ अलाए छा थो ॻाल्हाए मतिलबु हिन सां को हू जेको नवाज़ लीग जे रैंक एंड फाइल में जेके डीमोरलाइज़ थियल रैंक एंड फाइल्स आहिनि हिकिड़ा मायूस थियल आहिनि उहे शहबाज शरीफ़ जी अहिड़ी तकरीर सां त कोन था उभरनि जी हा जी हा जी हा जी हा कॉलर सां गॾु नजीबुल्ला खोसो जैकबाबाद मां जी खोसो साहब छा चवणु चाहींदा मुंहिंजो साईं अली काई साहब खां इहो सुवालु आहे त अॼु जीअं ॾिठो वञे साईं ज़ैन अली शाह हलीम आदिल शेख सां मिलण विया थाणे ते उनखां पहिरियां उन्हनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस बि कयूं छा SUP खे साईं मुतबादिल आणणु चाहिनि था PPJ में ठीकु आहे साईं ठीकु आहे साईं ॿियो कॉलर न सर सो साईं ज़ाहिर जामशोरे में हलीम आदिल खे अरेस्ट कयो अथनि हलीम आदिल शेख खे त ज़ाहिर हुनजी मुंहिंजे ख़्याल में जामशोरे में ई रहनि था ज़ैन शाह वारा त हुननि कटसी शो कई हूंदी मुलाक़ात बि थी हूंदी उनखां GDA वारा बि ज़ाहिर सिंध में बि हिकिड़ी हू ठहंदी त सही न छाकाणि सिंध में का हिकिड़ी पार्टी त आहे कोन जेको इंट्रस्ट इलेक्शन त ॾिसो न 3 न 6 न त 9-8 महीननि में इलेक्शन त थिए थी न ऐं अगरि जेको पाकिस्तान में का शइ नामुमकिन आहे पर चलो अगस्त में पोइ बि तब इलेक्शन ईयर सॾिबो न यस पोइ बि केतिरो हीउ जेको अॼु 27 जुलाई ते वेठा आहियूं 1 अगस्त खां दुनिया में सॾिबो इलेक्शन ईयर यस त इलेक्शन थींदी यस सो
टाइम त आहे कोन। सो हाणे ज़ाहिर सिंध में बि जेका सियासी सिफ़ बंदी त शुरू थींदी न, असां वटि सिंध में बदकिस्मती इहा आहे त को सोल पार्टी आहे कोन, हिकिड़ी पार्टी हुजे जंहिंजे को सॼे सिंध जे न त घटि घटि 70-80% जॻहियुनि ते हुनजी का हिकिड़ी प्रेज़ेंस हुजे। असां वटि इतिहाद ठहंदा आहिनि, जी हिकिड़ी पार्टी आहे उनजे अगेंस्ट इतिहाद वरी वर्जा थी वेंदो। पर मुख़्तसिर इहो त जेको पाण ॾिसंदा आयासीं उहो थींदो त पीर साहब पगार मरहूम जेके वॾा हुआ उते किंगरी हाउस में हू ठहंदो हो, पोइ बाक़ी समूरियूं पार्टियूं ऐं हुन महिल जेका इस्टेब्लिशमेंट जी फेवरेट पार्टी इस्लामाबाद में हूंदी, चाहे क्यू लीग हुजे, चाहे नून लीग हुजे, चाहे अलिफ लीग हुजे या बे लीग हुजे, उहो अची हिते पीर साहब जी सरबराही में हुन इतिहाद जो हिसो थींदी। पोइ हुन में ठठे जा शिराज़ी हुजनि या घोटकी जा महर हुजनि या अरबाब हुजनि या हिननि सभिनी खे गॾाए सॾाए हिकिड़ो पैकेज ॾिबो। ऐं कराची जी 40 सीटूं अलाए घणी सीटूं आहिनि MP जूं, उहो सभु हिकिड़ी पैकेज में हुनखे ॾिबियूं। ईअं हिकिड़ी कोलिशन गवर्नमेंट ठही वेंदी, हिकिड़ी इतिहादी हुकूमत ठही वेंदी। कॉलर अच्छा पिनियल भुट्टो हालामा। जी भुट्टो साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हिकिड़ो रिक्वेस्ट आहे काज़ी साहब सां करणी जी त अॼु अमीनुल हक MQM जे मेंबर सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त हैदराबाद ऐं कराचीअ खे आपसदह करार ॾिनो वञे। मूंखे हुन ते को बि एतिराज़ कोन्हे, छाजे करे जो हू उते वोट वठी उन्हनि जो नुमाइंदो आहे, हुन पंहिंजे शहरनि खे उन्हनि जी नुमाइंदगी कंदे इहो महसूसु कयो, हुन इहा ॻाल्हि कई। पर असां सॼे सिंध जा फसल ॿुॾी विया आहिनि, खरबूं रुपयनि जा नुक़सान थी विया आहिनि, खजी ॿुॾी वई, कपाल ॿुॾी वई, फुटियूं ॿुॾी वयूं, ॿिया केतिरा फसल तबाही हेठि अची विया आहिनि, पाणी अची वियो, रोड दही विया, ॾंद टुटण ते आहिनि पुसी। पर असांजा सिंध जा नुमाइंदा चूंडियल असांजा शहज़ादा निंडुनि में सुता पिया आहिनि, उन्हनि खे अहसासु ई कोन थियो त असीं ॻाल्हायूं। असांजे सिंध जो छा थींदो? ठीकु आहे साईं। भुट्टो साहब जी ॻाल्हि ते अचूं था, पहिरीं पाण हू ॻाल्हि कंप्लीट करे वठूं। खोसो साहिबु शायदि जी हा नजीबुल्ला खोसो। त सिंध में सही सिर्फ़ बंदी त नजीबुल्ला साहिबु शुरू थींदी न, ऐं पोइ SUP बि हुनजो हिकिड़ो हिसो थींदी, ॿिया कॉम्प्रस बि हुन सां हिकिड़े जंहिंजी जंहिंसां इक्वेजन्स ठहंदियूं, GDA वापसि एक्टिव थींदी, जेके इंडिविजुअल्स आहिनि जेके पार्टी सां न आहिनि उहो बि किथे न किथे को सीट जे, पर इहो कमु अॻु में इस्टेब्लिशमेंट कराए ॾींदी। छाकाणि त हीअ भांति भांति जी दुनिया आहे, हिननि खे कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते राज़ी करण बि सवलो कमु न हूंदो आहे। असां वटि हर भोतार चवंदो आहे त बसि मूंखां सवाइ त भले वोट मिलनि 1550, पर हू चवंदो आहे त न मूंखां सवाइ त नथो हली सघे, कुझु बि नथो हली सघे। सो लेकिन हाणे ॾिसूं अगरि हिन दफ़े हिते बि सभु मामिलो न्यूट्रल ई आहे। अगरि सिंध सतह ते बि इलेक्शन में मामिलो न्यूट्रल रहंदो त पोइ हीअ जेके एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस खे जोड़ण वारो कमु आहे, हिन दफ़े त मजबूरन जेको आहे उहो सियासतदाननि खे सियासत ई करणी पइजी वेंदी, पाणे करिणो पवंदो। हिन दफ़े केरु करे कोन ॾींदो। पहिरीं त सभिनी खे ख़बर आहे त किथे इहे मीटिंगूं ही करायूं वेंदियूं ऐं छा थींदो। सो हिन दफ़े पाण करिणो पवंदो, पाण करिणो पवंदो, मजबूरी आहे, पाण करिणो। सो हाणे अगरि हीउ थिए थो ज़ाहिर उहो थींदो त नेचुरल अलायंस बिल्डिंग थींदी। नेचुरल हाणे हिन दफ़े नेचुरल अलायंस बिल्डिंग आहे, ठीकु आहे। ऐं हुनमें हिन दफ़े PTI बि हूंदी, ज़ाहिर हिन दफ़े PTI जी हिकिड़ी, ऐं PTI हिन दफ़े क्लेमेंट हूंदी, दावेदार हूंदी त असां वटि हिकिड़ो पब्लिक सपोर्ट आहे, परसेप्शन एटलीस्ट आहे त असांखे आम माण्हू बि जेके आहिनि पसंदि करे थो। इहे परसेप्शन उहे विकिणण जी कोशिशि त कंदा त जीअं उनखे सीटूं वधीक शेयर वठी सघनि इतिहाद। लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेको फैक्टर हिन में जेको एंटी पीपल्स पार्टी वोट्स में जेको काडर वोट आहे, हिकिड़ो थींदो आहे जनरल वोट, मुंहिंजी ख़ुदा खे ख़बर आहे, उहा JUIF जो मामिलो आहे। जमियत उलमा इस्लाम फज़ल रहमान जेके आहिनि उनजा सिंध में हर पॉकेट्स अक्सर तकनि में उनजा पंहिंजा पॉकेट्स आहिनि, ठीकु आहे। हाणे उहे पॉकेट्स जेके आहिनि उहे हिते त एंटी पीपल्स पार्टी आहिनि सिंध में, ऐं हुते एंटी PTI आहिनि। सिंध में अगरि एंटी पीपल्स पार्टी इतिहाद ठहणो आहे त ज़ाहिर PTI हुन में हूंदी, ऐं PTI हूंदी त छा JUIF जेको आहे हिते जेको आहे PTI चए अच्छा किथे माठ पिट पे चुप चुप करे वी बि रहे,
त जेको मदरसे जो मौलवी साहब आहे, जेको वोटर आहे JUIF जो, उहो इमरान ख़ान जे बल्ले ते वञी वोट ॾींदो कीअं? चाहे हुनखे पार्टी चई बि त यार ठीकु आहे ॾेई छॾ, वोट कन्वर्ट थियण बि मसइलो हूंदो आहे। जी हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ। ईअं ई PTI जो जेको इमरान ख़ान जो हामी छोकिरो आहे या छोकिरी आहे, उनखे चइजे त हीउ मौलवी साहब उम्मीदवार आहे, असां सभिनी जा गॾु, त वोट कन्वर्ट बि नथो थिए न। डायलेमा बरक़रार आहे, मथे ते इत्तेहादी ठही बि वञे। जी हाँ। लेकिन JUIF जो ऐं PTI जो जेको वोटर आहे, सपोर्टर या वोटर, उहो पोलिंग स्टेशन जे अंदरि वञी मौलवी साहब जेको आहे भले खे वोट करे, ऐं हू छोकिरो जीन्स पातल छोकिरो जेको आहे उहो मौलवी साहब खे वोट करे, इहो बि त मसइलो आहे न। जी हाँ जी हाँ जी हाँ। सो इन करे हिन दफ़े इत्तेहाद ठाहिण लाइ बिफोर टाइम हिननि खे न सिर्फ़ु तोड़जोड़ करणी पवंदी सिंध जी सतह ते, पर हिननि खे सियासत पब्लिक लेवल ते करणी पवंदी, जेको अञा घटि थिए पई। लेकिन अगरि ही एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस खे गॾिणो आहे त सिर्फ़ु गॾे हिकिड़ो इजलास सां हिननि जो कमु न थींदो, हिननि खे पॉलिटिक्स करणी पवंदी। कॉलर नसर अगर अल्ताफ़ हुसैन मैसर मेहर मां। जी मैसर साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। अली काजी साहब इहो सवाल करणु चाहियूं था, जेकी इहा वर्गा इलेक्शन पोइते कई अथनि 28 तारीख़ ॾिनी अथनि, इन हिसाब सां तव्हां अली काजी साहब सां इहो सवाल करणु चाहियूं था त इहा विधी वारी इलेक्शन थींदी या मुंतवी थींदी या जनरल इलेक्शन थींदी? ठीकु आहे, पर मूं थोरो आख़िरी जुमिलो ठीकु करे वठां। मूं चयो हिननि जेके एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस सिंध में आहिनि, इन्हनि खे पॉलिटिक्स करण सां मेरी मुराद, पॉलिटिक्स त कनि पिया, लेकिन पॉलिटिकल मूवमेंट क्रिएट करणी पवंदी, को जलसा जुलूस करणा पवंदा, को हिकिड़ी इंटरेक्शन क्रिएट करणी पवंदी, पंहिंजी रिसोर्सिस ख़र्च करणा पवंदा, पंहिंजी प्रेज़ेंस ॾेखारणी पवंदी त हा ही हिकिड़ो जेको आहे सघारो हिकिड़ी फोर्स वरी डेवलप थिए पई। जॾहिं त हिननि ते वरी उहा ॻाल्हि ईंदी त साॻिया आहिनि, वरी कठा थी विया आहिनि। ऐं PTI जो मामिलो आहे त इमरान ख़ान सिंध में कराची सोराबगोट खां हुन पासे बि को पंहिंजी प्रेज़ेंस कंदो या हिकिड़ी सिर्फ़ु जेको आहे नाले मात्र हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी कंदो, इहो सुवालु थींदो। कॉलर वठी वठूं, पोइ टिनी जी सवाल ते करे आमिर अली कराची मां। जी आमिर साहब छा चवणु चाहींदा? जी क्वेश्चन आहे डॉलर जी राइजिंग प्राइस जे हवाले सां त हाणे वरी स्लोली एंड ग्रेजुअली 237 ताईं रेट्स पहुची विया आहिनि, ऐं जेको बैंक्स आहिनि उहे वरी हिनखे अबाउट 250 रुपीज़ ताईं ट्रेड पिया कनि, त हुन सां बिज़नेस जे हवाले सां बि काफ़ी प्रेशर आहे, ऐं ओवरऑल जेको आहे सो आम माण्हुनि जी ज़िंदगी ते तमामु बुरो असरु पियो अचे। त आख़िर छो इन तरह जी सूरत हाल पैदा थी आहे, ऐं बैंक्स खे रोकियो छो न पियो वञे या रेगुलेट करण जे लाइ कोई गवर्नमेंट जी तरफ़ां एक्शन आहे? मां सवाइ पंजाब गवर्नमेंट ऐं इन हवाले सां तमामु घणी ॻाल्हि ॿोल पई थिए, इन हवाले सां तव्हां कुझु कमेंट कंदो? ठीकु आहे, ठीकु आहे। भुट्टो साहब जेको हाल मां फ़ोन कयोसीं, भुट्टो साहब ॻाल्हि इहा आहे त कराची हैदराबाद खे बि, छाकाणि त इहो तव्हां चयो था त हू हुननि जा वोटर न सिर्फ़ु असांजा शहर आहिनि, जी हा, ऐं बिल्कुलु उते बि तबाही थी आहे, ऐं सॼी सिंध तबाही थी आहे। त जेके रिआयतूं मिलणु खपनि, फसल तबाह थिया आहिनि, ढल ऐं आबियानो माफ़ु थियणु खपे, ऐं हाणे MPA साहिबान नथा ॻाल्हाइनि त हाणे उनखे छा कजे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त सिंध गवर्नमेंट ई आहे, उनखे पाण ॾिसणु खपे, पंहिंजा सर्वे करणु खपे, ऐं हीअ जेके वधीक इफेक्टेड एरियाज़ आहिनि उनखे आफ़त सटियल करार ॾियणु खपे। बिल्कुलु तमामु वॾी तबाही आई आहे, माण्हुनि जा फसल विया आहिनि, घर ऐं ॿियूं नुक़सान त थिया आहिनि, पर फसलनि जो ॾाढो घणो नुक़सानु थियो आहे। पोइ बल्दियाती इलेक्शन अल्ताफ़ हुसैन भाई साईं, बल्दियाती इलेक्शन्स ॾिसो अदालतनि जे करे मुलतवी थियो आहे। हाणे आउं हिते कीअं अॻु थी कयां त अदालतूं कॾहिं वरी इजाज़त ॾींदियूं, पर अगरि त जनरल इलेक्शन जो माहौल जुड़ी वियो त मुंहिंजे ख़्याल में न थींदियूं बल्दियाती इलेक्शन्स, पर न त वरी कराए छॾींदा। जहिड़ी इलेक्शन हू थी अहिड़ी ही बि थी वेंदी। हिकिड़ो अधु थी वियो वरी ॿियो अधु बाद में कराए छॾियो। बसि हाणे असांजे मुल्क में सभु कुझु मुमकिन आहे। आमिर साहब, डॉलर खे रोकण लाइ जेको माज़ी में तरीक़ो हूंदो हो त सरकार वटि डॉलर हूंदो हो जाम, मतिलबु जाम न काफ़ी डॉलर हूंदो हो, त हू मार्केट में पंप कंदा हुआ डॉलर ई कोन्हे। ऐं हीअ आउं सम्झां थो त हीअ सही सिधी सटेबाज़ी थिए पई, ऐं हीअ ज़ख़ीरा अंदोज़ी थिए पई। तव्हां 237 ते चओ पिया, इंटर बैंक ओपन मार्केट में 241 थी वियो आहे डॉलर, उहो ई थिए पियो। ऐं हिकिड़ी आहे त आर्टिफिशियल, छाकाणि त असीं जॾहिं डॉलर एतिरी खपायूं न पिया त डॉलर रेट छो पियो वधे, हीअ त हुन सां डिपेंड कंदो आहे न त असां सो इहो सभु कुझु आहे।
सो सिंध जी हाँ आख़िरी अगरि हिकिड़ो सवाल करे वठूं आख़िरी कंक्लूड करण लाइ पंहिंजूं ॻाल्हियूं जेके हलनि थियूं सभु हिन जे पंहिंजो इतिहादी जेके असांजा आहिनि 11 पार्टियूं PTI PML आहिनि ओ पीपल्स पार्टी PML आहिनि इहे सभु इन्हनि 11 पार्टियुनि वटि फेस सेविंग लाइ स्ट्रेटजी छा आहे हाणे? मुंहिंजी नज़र में हिननि जी पॉलिटिकल जेका स्पेशली नवाज़ लीग वटि उन जी सियासी बका इन ॻाल्हि में आहे त हू इलेक्शन कराइण जे नारे खे पाण ओन करे न के डिफेंसिव ते वञे ऐं चए त न ही इमरान ख़ान जो मुतालबो आहे चओ बिस्मिल्लाह अचो तव्हांखे ॾेखारियूं था ही 15 सीटूं त छॾियो था सॼे मुल्क में जॾहिं इलेक्शन कंदा ऐं सॼे मुल्क में इलेक्शन थींदी त फ़र्क़ु बि घणो ईंदो को बाई इलेक्शन न हूंदी उनजा घणा ई डायनेमिक्स आहिनि ऐं नवाज़ शरीफ़ वटि चॉइस न आहे कि हू हाणे मरियम नवाज़ खे अॻिते आणे शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ जो जेको हो मामिलो थी चुको हुनखे आणे ऐं सिर्फ़ु ॾिसो जुडिशरी खे ऐं जीअं सख़्तु बयानु ॾिनो आहे मरियम नवाज़ चीफ जस्टिस जा नाला खयां अथसि त चीफ जस्टिस साहब आप जस्टिफाई कैसे करें इहो ठीकु आहे ये क्या कर दिया हाँ लेकिन ॻाल्हि इहा आहे त मौक़ुफ़ सख़्तु त ठीकु आहे लेकिन भाई चाहियो छा था? यस जी हा चीफ जस्टिस के बस साल खन तव्हां जेको आहे ॻाल्हाईंदा रहंदो हिन ते ऐं पोइ चवंदो साल खां पोइ इलेक्शन थींदी तव्हांखे एक्शन में बि पंहिंजी मज़ाहमत ॾेखारणी पवंदी सिर्फ़ु लफ़्ज़नि में मज़ाहमत सां कमु न हलंदो मरियम नवाज़ खे या नवाज़ लीग खे पंहिंजे एक्शन इहो ई आहे त दे शुड गो फॉर फ्रेश इलेक्शंस। ठीकु आहे साहब वरी महिरबानी साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में दुआ में